बे न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया चंबड़ खां। चंबड़ शहर में अंजुमन हैदरी ऐं तंज़ीम फ़खुर वफ़ा मौला गाज़ी अब्बास जी अॻुवाणी में पेशावर में ख़ुदकश बम धमाके में मारिजी वियलनि जी हिमायत में रैली कढी वई। रैलीअ में सैयद ज़वार अली, रज़ा शाह, मुमताज़ रुस्तमानी, बशीर मेमण ऐं राजा रियाज़ उमरानी ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त इंतज़ामिया नाअहल थी चुकी आहे। पाकिस्तान में अहले तशय्युह जे फ़िरक़े जे माण्हुनि खे बेगुनाह शहीद कयो पियो वञे। हुननि वधीक चयो त पेशावर साए में जेकी भी मुलविस आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द कैफ़रे किरदार ताईं पहुचाए शहीदनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। कॾहिं कोटा कॾहिं पेशावर, आख़िर केसी ताईं? पंहिंजनि वॾड़नि तोड़े मासूमनि जा जनाज़ा खजंदा रहंदा। कानूनदान किथे गुम आहिनि, इदारा एजेंसियूं छाजे लाइ आहिनि? जॾहिं त एजेंसियुनि जो कमु आहे अहिड़ा नापाक इरादनि खे ख़त्म करणु। पर साल बे साल अहले तशय्युह जे हुसैनी अदादारनि खे शहीद कयो वञे थो। आख़िर में रैली अंजुमन के थींदे सॼे शहर मां पुराणे नेशनल बैंक चौक वटि इख्तिताम पज़ीर थी। रैलीअ में शहरी तोड़े ॻोठनि वारनि भरपूर शिरकत कई। रिपोर्ट कर अब्दुल रशीद अहमदानी, बे न्यूज़ चंबड़।